नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ॾहों मेल में ख़बर ॾींदा हलूं त ॾहों मेल लॻ ॻोठ सईद खान लेगारी ॾांहुं वेंदड़ रोड ते कमनि जे फसल में नौजवान जो गलो कपियल लाश हथायो है। ॻोठनि पारां कमनि जे फसल में लाश ॾिसी पुलिस खे इतला ॾिनो वियो, जंहिं बाद पुलिस पहुची लाश ज़रूरी कार्रवाइनि लाइ तालका अस्पताल कोट गुलाम मोहम्मद खणाए आई है। जॾहिं त वाक़े वारे हंधि रोड ते मोटरसाइकिल पिणु मिलियो है, जेको मक़तूल जो ॿुधाए पियो वञे, जंहिंखे पुलिस पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। जॾहिं त क़त्ल थी वियल नौजवान जी सुञाणप CIA इंचार्ज मिठी हमीर जी कोली जे नंढे भाउ 6 ॿारनि जे पीउ भीमो उर्फ भीम जी कोली ॻोठ गुलाम मोहम्मद भुरगड़ी वासी तौर कई वई है। जॾहिं त पोस्टमार्टम करण बाद लाश वारसनि हवाले कयो वियो, जंहिंखे खणाए वारस कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ तालका थाणे आॾो रखी एहतिजाज मुज़ाहिरो करे धरणो आयो है। इन मौक़े ते चयो त भीम जी कोली सुबुह जो कंहिं कम लाइ ॾहों मेल मोरी खां 1 लख रोक रक़म वठी कोट मीरस तरफ़ आयो हो, जेको सईद खान लेगारी रोड ते मीर महबूब टालपुर जे कमनि जे फसल मां नौजवान खे कुहाड़नि सां क़त्ल कयो वियो। उते गाह करण लाइ वेंदड़ हारियुनि लाश ॾिठो ऐं इतला ॾिनो आहे। हिननि चयो त असांखे इहो ॾाढो अफ़सोस सां चवणो थो पए त हीउ कहिड़ो ज़ुल्म आहे ग़रीब मिस्किन माण्हू सां, जेकॾहिं एॾो वॾो वेधन थियो पर इंतज़ामिया जे कननि ते जूं बि कोन थी चुरे। हिननि चयो आहे त जेकॾहिं भीम जी कोली जा कातिल गिरफ़्तार न थिया त एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। जॾहिं त मक़तूल जे वारसनि जो 1 कलाक ताईं धरणो जारी हो, जंहिं सबबि शहर जे मेन स्टेशन रोड ब्लॉक थी वियो आहे, ट्रैफिक जाम थी वई। होॾां क़त्ल थी वियल नौजवान जो मड़ घर पहुंचण ते घर में कोहराम मची वियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।